उन्हनि खे शायदि अहसासु थी वञे थो त संदन दोस्त पहुची वियो आहे। हाणे ॾिसिजो कीअं था पखी मिड़ी अचनि। हीअ तव्हांखे केतिरा प्यारा आहिनि पखी? ईअं सम्झो पंहिंजी औलाद आहे तीअं। अच्छा, उन्हनि खे तव्हांजी सुञाण आहे? जीअं पहुचो था तव्हां सुञाणे वठंदा? सुञाणे वठंदा आहिनि। बाक़ी त अलॻि ई ख़ुशबू अची वेंदी आहे। कॾहिं खां साईं तव्हांजी दोस्ती शुरू थी आहे पखियुनि सां? हलिया हलिया। सम्झो त मासूम ॿारड़ा आहिनि, पर असां हिन जी मासूमियत खे सम्झूं न। शहीद बशीर ख़ान कुरैशी जो साथी रहियो आहे। ईंदो आहियां ॻोल्हे मूंखे लहंदा आहिनि। मोर बि सवनि जी तइदाद में आहिनि, ॿिया त पखी तव्हां सम्झा थो 400-500 खां मथे थी वेंदा। 400-500 पखी। कमु तव्हांखे केतिरो पसंदि आयो आहे? भाउ अब्दुल हफ़ीज़ जी जेका कहाणी आहे, बल्कि पखियुनि नोरीअड़नि ऐं भाउ अब्दुल हफ़ीज़ जे विच में जेका मोहबत जी जेका दोस्ती जी कहाणी आहे, उहा वॾी हैरत अंगेज़ आहे। उहा तव्हांखे ॿुधाईंदा त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके व्लॉग में तव्हांखे पखियुनि ऐं हिकु इंसान जी दोस्तीअ जी कमाल कहाणी ॾिसण लाइ मिलंदी। ऐं हिन कहाणीअ पुठियां वरी जेका असुल कहाणी आहे, उहा ॼाणे तव्हां हैरत में वठिजी वेंदो। हिकु शख़्स सख़्तु गर्मी में टाक मंझंदि जो पंहिंजा सभु कमकार विसारे हिकु मख़सूस जाइ ते पखियुनि लाइ दाणो खणी पहुची वेंदो आहे। ऐं उन जाइ ते सभई पखी खेसि ॾिसी, खेसि महसूसु करे, केतिरा ई पखी त रुॻो संदसि क़दमनि जे आवाज़ मां महसूसु करे वठंदा आहिनि त संदन दोस्त अची वियो आहे। असां मौजूदु आहियूं ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे इलाइक़े बाकर निज़ामाणी में। हीअ पीर अमान शाह जो क़ब्रिस्तान सॾिबो आहे। हिते ई उहो शख़्स रोज़ु तक़रीबन 3 वॻे पहुचे थो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां मिलण लाइ ईंदो आहे। हुननि लाइ रोज़ु का न का शइ खणी ईंदो आहे, कॾहिं दाणो, कॾहिं ॿाझरी, कॾहिं चांवर, कॾहिं बिस्किट। ऐं हुनजा जेके दोस्त आहिनि हुनजे इंतज़ार में हूंदा आहिनि त पखियुनि जो दोस्त पहुचण बाद छा कमाल जा नज़ारा हूंदा आहिनि, अचो पहिरीं ही ॾिसो। पर उनखां अॻु में जेके नवां दोस्त आहिनि, पंहिंजे भाउ जो ही चैनल कनि सब्सक्राइब, त जीअं तव्हां सिंध जूं अहिड़ियूं दिलकश, दिलफ़रेब ऐं कमाल जूं कहाणियूं हिन चैनल ते ॾिसी सघो। ले लो, गेरो गेरो ले लो, गेरो है ना अलग है वाला छाते होना नहीं हुआ, ले लो जाओ। अचो चो बाबा अचो। अचो पुटु अचो। हाँ तू भी हाँ चो पुटु अचो। ॿियो माण्हू ॾिसण न लारायो पियो।
दोस्तों हाणे तव्हांखे हिकिड़ो कमाल ॾेखारियूं था। भाउ अब्दुल हफ़ीज़ जीअं वेझो वेंदो त ॾिसो केतिरा पखी मिड़ी था अचनि न। हिन जे जेके इंतज़ार में पखी आहिनि उन्हनि खे शायदि अहसासु थी वञे थो त संदन दोस्त पहुची वियो आहे। हाणे ॾिसिजो कीअं था पखी मिड़ी अचनि। अचो के वणनि ते वेठल पखी आहे, के मुख़्तलिफ़ जायुनि ते आहे, के हलंदा अचनि, के उॾामंदा अचनि, आहिस्ते आहिस्ते पंहिंजे दोस्त जे वेझो अचनि पिया। हिन में नोरीअड़ा बि आहिनि। हा ॾिसो, हाणे मूंखे ॿुधायो इहे पखी कि आम इंसान जे वेझो ईअं ईंदा? ख़ासि तौर इहे नोरीअड़ा ॾिसो, नोरीअड़े जो नींहुं ॾिसो दोस्तो। वाह माशाअल्लाह माशाअल्लाह, कमाल ॾिसो दोस्तो, कमाल कमाल ॾिसो। अलाह पाक जो ई शान आहे। ही बेज़ुबान, ही ना सम्झ पखी अलाह ताला हिननि खे केॾी साञा ॾिनी आहे जो जेको संदन हमदर्द आहे, जेको संदन दोस्त आहे, उनखे पंहिंजे वेझो अचणु ॾियनि था, उनजे वेझो वञनि था, बाक़ी ॿिए कंहिंजे वेझो न वेंदा। असां मां को संदन वेझो वेंदो त उहे वीचारा हलिया वेंदा, टही वेंदा, भॼी वेंदा। छो जो उन्हनि खे ख़बर आहे त इंसानु अॼु संदन सभ खां वॾो दुश्मन बणियलु आहे। हीउ ॾिसो नोरीअड़ो साहिबु, माशाअल्लाह। दोस्तो पखियुनि ऐं इंसान जी दोस्ती जो ई कमाल ॾिसो। अहिड़ा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके इन्हनि बेज़ुबान जानवरनि सां, इन्हनि पखियुनि सां एतिरी मोहबत कंदा आहिनि। भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी कॾहिं खां इन्हनि पखियुनि वटि अचे थो, छो अचे थो, हिकिड़ी तमामु अचो दिलि मोहींदड़ कहाणी आहे, हैरत में विझंदड़ हिकिड़ी कहाणी आहे। कहाणी तव्हांखे ॿुधायूं था। हितां बार अच, हितां हितां अलिया अलिया कभी ना गए। अलिया इनमें कबर या बच्चा इतने लड़ियों की भी कह रहे
इरफान भाउ ममता ॾिसो हा रे साईं ममता आई आया ममता क़बर आई जा आहे। बचा वेठल बचा आहिनि वेठा वण आहिनि। में ऐं वरी ॾियां पियो ॾिस कीअं उता ॻाल्हाइयूं पई करे हा उतां रड़ियूं पई करे दोस्तो हिन क़बर जा बचा हिन वण में आख़िर ठाहे वेठल आहिनि साईं भाउ अब्दुल हफ़ीज़ दाणो छॾण लाइ हिते जीअं वेझो वियो वण जे क़बर उतां रड़ियूं शुरू कयूं माउ माउ हूंदी आहे उहा पखी हुजे या इंसानु हुजे कीअं भाउ इरशाद बिल्कुलु बिल्कुलु सो दोस्तो हिन ख़ामोशीअ जे शहर में जिते सभु मुर्दा बाबा, हीअ रख। ख़ामोश आहिनि ई वरी जिन खे दुनिया जी का ख़बर न आहे त दुनिया में छा पियो थिए पर एतिरो पखी ज़िंदा आहिनि हीअ वण जीअरा आहिनि मां थोरो कचिरो हुन मूं वटि लहंदा हीअ हवाऊं जी रहियूं आहिनि ऐं अहसासु साहु खणी रहियो आहे मीनारे पासे पखियुनि जी उते सूरत वरी में उहो उन्हनि जे बचा। दोस्त जी सूरत में हीअ अहसास जो जेको रिश्तो आहे पखियुनि ऐं हिकु इंसान जे विच में केॾो न दिलफ़रेब केॾो न दिलकश आहे प्रकाश असां मां घणा माण्हू असां मां अक्सर माण्हू हुन अहसास खे जेकॾहिं सम्झी सघनि त हिननि बेज़ुबान हिननि मासूमनि जा दुश्मन न थियनि इहे असांजा वॾेरा असांजा सियासतदान पैसे वारा माण्हू बंदूकूं खणी पखियुनि जा शिकार करे ऐं सजाए वॾा फ़ोटू कढाईंदा आहिनि ॼण हुननि को वॾो को क़िलो फ़तह कयो आहे शर्म हिननि खे ईंदो कोन्हे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे मासूम हिननि मासूमनि खे यार मारींदा आहिनि हिननि मासूमनि जो शिकार कंदा आहिनि हिननि मासूमनि खे हेॾियूं गोलियूं हणंदा आहिनि हलिया दोस्तो हीउ नौरियड़ो ॾिसो हीउ सफ़ा हसास हूंदो आहे हीउ एॾो तेज़ रफ़्तार एतिरो हसास हूंदो आहे जो को बि इंसानु वेझो हिन ते वञी न सघंदो आहे भॼी वेंदो आहे सफ़ा ऐं वॾी स्पीड सां भॼंदो आहे पर भाउ हिनखे बिस्कुट खाराए पियो कीअं मज़े सां वीचारो बिस्कुट खाए पियो यानी हिनखे अहसासु आहे त हीउ मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो दुश्मन कोन्हे को शिकारी कोन्हे त दोस्तो हिननि पखियुनि खे जेकॾहिं तव्हां प्यारु ॾींदव न त अलाह ताला हिननि खे बि एतिरी साझ ॾिनी आहे जो तव्हांजे अहसास खे तव्हांजे प्यार खे सुञाणे सघनि पर तव्हां हिननि जा दुश्मन थी बीहंदव तव्हांखां वधीक नफ़रत कंदा भाऊ चयो बीठो आहे पीटर सां थो वधीक भॼंदो तो जे लाइ छो टही बीह रहियो आहे अॼु हिननि खे टाह को ॾेई वियो आहे हलिया 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 अचो बरबा अरे कांग ये टप खां हिते वेठो खाए उहो कांग मूंखे टंपो हणी मारे फुरे वेंदो दोस्तो ॾिसो ॼण को मासूम ॿारु 8-10 महीननि जो मासूम ॿारु हूंदो आहे उहो बिस्कुट या का अहिड़ी शइ खाईंदो आहे ईअं वीचारी मासूम नोरीअड़ो ईअं खाए पियो इहो बिस्किट हीअ वीचारा ईअं सम्झो त मासूम ॿार आहिनि
पर असां हिन जी मासूमियत खे सम्झूं न। असां इंसान जेके ज़मीर रखूं था, अहसास रखूं था, अलाह ताला अहसास ॾिनो आहे, उहो हिननि जी मासूमियत खे सम्झूं न। असां बसि हिननि जा घणा माण्हू असां मां के भाउ अब्दुल हफ़ीज़ जहिड़ा बि आहिनि, काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिननि सां मुहबत कनि था, पर घणा माण्हू जेके आहिनि हिननि जे पोयां हिननि जा दुश्मन बणियल हूंदा आहिनि। अलाह ताला उन्हनि खे हिदायत ॾे। आयो तो
तो दोस्तों हीअ आहे पखियुनि जो उहो दोस्त अब्दुल हफ़ीज़ कुरैशी, मियाँ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी। संदसि तालुक़ जसकम सां रहियो आहे, कामरेड माण्हू रहियो आहे, शहीद बशीर ख़ान कुरैशी जो साथी रहियो आहे, पर अॼुकल्ह पखियुनि जे दोस्त तौरु हिन जी सुञाणप थी वई आहे। साण सां कचहरी कयूं था। कॾहिं खां साईं तव्हांजी दोस्ती शुरू थी आहे पखियुनि सां? तक़रीबन 2023 खां हिते मुंहिंजो नंढो भाउ जेके मूं पंहिंजो औलाद करे संडियो, छो जो जॾहिं बाबा जी डेथ थी हुई उन टाइम ते हुनजी एज तक़रीबन साल जे लॻभॻि हुई, त असां हुनखे पंहिंजो औलाद करे संडियो। पोइ अचानक दिलि जे आर्ज़े जे करे उहो असांखां अचानक विछड़ी वियो। पोइ उन जे ग़म जे में पोइ हिते रोज़ु अचणु शुरू थियसि। अचणु ॾिठुमि त हिते पखी वग़ैरह ॾिठुमि, कुदरत जो हिकिड़ो शाहूकारु ॾिठो त आसरो हिननि खे। पोइ अची हिननि खे अन्न दाणो ॾिनमि। पोइ हिननि जी एतिरी मूंसां मोहबत थी वई जो आउं जीअं ईंदो आहियां ई ॻोल्हे मूंखे लहंदा आहिनि। जंहिं ॾींहुं आउं न हूंदो आहियां, ईंदो आहियां इतफ़ाक़ करे को कमु थी वेंदो, कोशिशि कंदो आहियां त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिननि खे दाणो त पहुचायां, पर जेकॾहिं आउं न ईंदो आहियां त हीअ मायूस हूंदा आहिनि। भाउ लगातार डेली अचो था? भाउ डेली 2023 खां को हिकु ॾींहुं को जीअं मूंखे यादि थिए थो, को हिकु ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिं ते आउं न पहुचो हुजां। न त ईअं बि थींदो आहे त आउं जस्ट 5 मिंट जे लाइ बि सिॼु लहण महिल या उभरे महिल 5 मिंट जे लाइ बि अची निकिरंदो आहियां। हिननि सां ज़रूरु मुलाक़ात रोज़ु कंदो आहियां। घणी देरि हूंदा हिते? हिते तक़रीबन 2-2:30 बजे ईंदो आहियां, पोइ शाम जो 7 बजे ताईं हिते हूंदो आहियां। ऐं अगरि वीकेंड हूंदो आहे त पोइ सुबुह जो बि ईंदो आहियां, शाम जो बि ईंदो आहियां। अच्छा, हाणे हीअ त तव्हांजी सख़्तु हिकिड़ी ड्यूटी थी वई जहिड़ो घर। हा, हिकिड़ी इहे सम्झो ड्यूटी में शुमारु थी वियो आहे। पोइ हाणे हिन जे करे त तव्हां शहर खां ॿाहिरि बि न निकिरी सघंदा हूंदा? तक़रीबन माना ईअं सम्झो त दोस्ती यारी दोस्ती उथणु वेहणु तमामु मुआश समाजी इलाही मुआशी तौर ते जेको कटिजी वियो आहे। समाजी तौर जेका मुंहिंजी दोस्ती हुई, जेके रोज़ु मिलंदा हुआ उन्हनि खे साल थी वेंदा आहिनि। जीअं बानियाज़ आहे जो तव्हां ज़िक्र कयो, इहो अलाए काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु फ़ोन ते राब्तो थियो। हा, बानियाज़ ख़ासि खेली मूंखे तव्हांजे बारे में ॿुधायो, उन ई तव्हां सां राब्तो कयो, उनजी महिरबानी। तव्हां जसकम में बि रहिया आहियो? जी भाउ। अच्छा, जसकम बशीर ख़ान कुरैशी। बशीर ख़ान, शहीद बशीर ख़ान कुरैशी सां बि तव्हांजी दोस्ती रही? अच्छा, माना हिकिड़ो पंहिंजाइप वारे हिसाब सां, उहो मूंखे माइटी चवंदो हो। हा, एतिरे ताईं माइटी चवंदो हो। ज़ात तव्हांजी हिकिड़ी आहे? हिकिड़ी ज़ात हुई। हा, पोइ हाणे वास्तो आहे? न, हाणे उहे बशीर ख़ान जे वजह खां पोइ न आहे। अच्छा, असुर हिकिड़ी मोहबत जेका हुई हिकिड़े ते फ़िक्र सैयद सां हुई, ऐं ॿी बशीर ख़ान सां ज़ाती तौर ते हुई। अॻिते हली पोइ जेको ॾिठो थी तंज़ीमी सूरत हालूं, पोइ ॾिठो थी हेॾा वक़्तु विञाइण जे बजाए ॿियो कुझु कोन्हे को। पोइ इन खां बहितर आहे त हीअ जेके बेज़ुबान जानवर आहिनि, असां इन्हनि सां ई वक़्तु गुज़ारियूं। हा, घटि में घटि हिननि मां मोहबत मिले थी, हुतां ई असां नफ़रत पयूं मिलनि। अच्छा, हाणे सियासत त बिल्कुलु तव्हां ख़तमु करे छॾी? ख़तमु, मुकमल तौर ते। हाणे बसि इहा ई तव्हांजी सियासत आहे, इहा ई तव्हांजी मोहबत आहे? मोहबत आहे, इहा ई इबादत आहे। हीअ तव्हांखे केतिरा प्यार आहिनि पखी? ईअं सम्झी पंहिंजी औलाद आहे थी, औलाद वांगुरु। अच्छा, औलाद वांगुरु? औलाद वांगुरु। ऐं सभ खां बच्चा थींदा आहिनि त पोइ आउं इहे ॾिसो हींअर तातो तिरी हिते बच्चा पोड़िया। हा, पोइ हिनखे ई लोड़ा ॾेई टिंगर ॾेई पोइ साम्हूं शाम जो हा ॾेखारिजो भाउ, हींअर बच्चा पोड़े उथारे वई साम्हूं लोड़ो नज़र में। हा, इहो पोइ हिते टिंगर इहे रखी ॾिना। अच्छा, पोइ छोकिरा आहिनि, पोइ हिननि खे कुझु तव्हांखे ॿुधायो त अनवर ख़ान निज़ामानी जा फर्ज़ंद, हा, उहे फिनांशली तौर ते थोरी सपोर्ट कंदा आहिनि। हा, बाक़ी आउं पंहिंजे हड़ा वड़ा जेको भाई हिते छोकिरा कमकार कंदा आहिनि, पोइ ख़ासि करे पखीअनि खे बचाइण जे लाइ पोइ हिन छोकिरनि खे 5 रुपया घरां बि ॾींदो आहियां। कंदा छा आहियो तव्हां? बेसिकली आउं प्राइमरी टीचर आहियां। प्राइमरी टीचर आहियो? जी। घोसड़ो आहे या पढ़ाईंदा आहियो? पढ़ाईंदा आहियूं, बिल्कुलु पंहिंजी ड्यूटी, पंहिंजी ड्यूटी ते वञो था? ड्यूटी बाक़ाइदी। अच्छा, सही आहे। पोइ हिननि ते सुबुह जो हू बचा, शाम जो वरी ही बचा। सुबुह जो हू बचा ऐं शाम जो ही बचा। वाह 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 वाह, माशाअल्लाह। दोस्तो, कंहिं इंसान खे हीअ पखी बचनि खां वधीक प्यारा आहिनि। हीअ पखी पिंजरे में क़ैद कोन आहिनि। माण्हुनि चवंदा आहिनि असांखे पखी पालण जो शौक़ु आहे, साणनि सभ खां वॾी दुश्मनी इहो कंदा आहिनि, उन्हनि खे क़ैद करे छॾींदा आहिनि। हाणे साईं इहो शौक़ु पियो थिए। हीअ आज़ादु पखी आहिनि, तरह तरह जा पखी आहिनि। हिते कबरूं बि आहिनि, कोयलूं बि आहिनि, साईं ॻेरा बि आहिनि, झिरकियूं बि आहिनि। ॿिया कहिड़ा कहिड़ा पखी आहिनि? मोर आहिनि, साईं पंहिंजा तोता आहिनि, तोता, कांग वग़ैरह आम जेके पाण वटि सिंध में आम पखी थियनि था उहे तक़रीबन हिते आहिनि पखी। हीअ कब्रिस्तान शहर ख़ामोश आहे, ख़ामोश आहे। हिते हिन कब्रिस्तान में मदफून मुर्दा, उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे, का ख़बर न आहे। बिल्कुलु हिन दुनिया खां ला तालुक़ु ख़तमु थी, हुनजो तालुक़ु ख़तमु थी चुको आहे। पर हिन ई ख़ामोशी जे शहर में हिकिड़ी ॿी दुनिया आबाद आहे, वणनि जी दुनिया, पखियुनि जी दुनिया, जेका ॾाढी मोहबत ॾिए थी। केॾी अजीब ॻाल्हि आहे जो ही मासूम पखी अहिड़ा जीअरनि इंसाननि जी वस्ती छॾे
मुर्दनि वटि अची उन्हनि पंहिंजा आखेरा ठाहिया आहिनि आखेरा ठाहिया। पंहिंजा घर ठाहिया आहिनि सोचण जी ॻाल्हि आहे त आख़िर छो उहे जीअरनि इंसाननि खां एतिरा टहनि था एतिरो भॼनि था ऐं जेकॾहिं भाउ अब्दुल हफ़ीज़ जहिड़ो त हिन खां संदन दोस्त साणनि मोहबत करे थो त हुनजे वेझो वञंदा हीउ नोरी अहिड़ो ॾिसो दोस्तो हीउ तमामु हसास हिकिड़ो जानवर आहे पर हीउ नोरी अहिड़ा भाउ सां हिरियल आहिनि एतिरो भाउ सां करे हली वेंदो ॾिसंदो न इरफान भाउ तव्हां ॾियोसि अच्छा शाबा डिजी डिजी वीचारो आयो आहे वठी हलियो वियो त दोस्तो हींअर मोहबत जा बुखिया जीअं मासूम ॿार प्यार जा बुखिया हूंदा आहिनि हीअ बि प्यार जा मोहबत जा बुखिया आहिनि हिननि मासूमनि खे मोहबत ॾींदा कयो अलाह ताला तव्हांखे तमामु वॾो अजुरु ॾींदो छो जो अलाह ताला जी हीअ हाणे ॾिसो कांग हुन खां वीचारे खां नोरीअड़े खां फिरे वियो मूंखे ॾियो त ॿियो ॾियूंसि था अक्सर में हीअ कांगनि जी माना इहा दहशत गर्दी आहे न हिते कांगनि खे जेको आहे इहा गुंडागर्दी लाहे वेठा आहिनि पोइ कांगनि जी गुंडागर्दी ख़तमु कयो न भाउ हिते मासूम पखियुनि खे वीचारनि खे फुरियो था वञनि बात में खारायो रखी हले पियो तव्हां हाणे उहो पुरे हा भई ॿियो आयो अथसि अचे हथ हल त दोस्तो इहा अथव भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जी हिकिड़ी दिलि फ़रेब कहाणी तव्हांखे भला कहिड़ो छा थो मिले हिन मां सुकून थो मिले अजुर थो मिले छा था महसूसु कयो ज़हनी सुकून थो मिले अच्छा बसि हिकिड़ो कुदरती हिकिड़ी तख़लीक़ कयल मख़लूक जी ख़िदमत करण सां हिकिड़ो अहसासु मोहबत पैदा थी आहे हा ऐं ॿी त हिन में का लालच न आहे न को हिन मां को बेनिफिट्स आहे को बाबा मूंखे अॻियां हली कंहिं मां बेनिफिट हा। घणो करे माण्हू इहो ई कंदो आहे कुझु को कंदो आहे बाबा मूंखे अॻिते हली कंहिं न कंहिं बेनिफिट्स मिलंदा हा सही आहे हिननि बिना मां लोभ को लालच माना जे आहे, सही आहे का बि लालच को बि लोभ न आहे दोस्तो बसि हिकिड़ी असां कुदरती जी तख़लीक़ थियल शइ आहे ऐं आउं इहो उहो सोचां ॾिसो थो न दोस्तो मोर ॾिसो कीअं पिया हलनि भाउ सां मोर बि हिरियल आहिनि मोरनि जे वेझो दाणो खणी वेंदो आहे त अची वेंदा आहिनि वेझो असी वेंदासीं त भॼी वेंदा केॾा ख़ूबसूरत मोर आहिनि केतिरा पखी थी वेंदा जिन खे रोज़ु तव्हां दाणो ॾियो था मोर बि सवनि जे तइदाद में आहिनि ॿिया त पखी तव्हां सम्झां थो 400-500 खां मथे थी वेंदा 400-500 पखी जी अच्छा सही आहे अच्छा उन्हनि खे तव्हांजी सुञाण आहे जीअं पहुचो था तव्हां सुञाणे वठंदा सुञाणे वठंदा आहिनि बाक़ाइदे अलॻि ख़ुशबू अची वेंदी आहे अच्छा हिते मज़दूर जेका जॾहिं पहिरीं शुरू में सफ़ाई कराई कमु कराईंदो हुओ कुझु टाइम पहिरीं 2-3 महीना पहिरीं पोइ मज़दूर अची वेही रहंदा बसि ऐं हफ़ीज़ अचे पियो बाबा हाणे कीअं ख़बर पई पियो आहे त मोरनि जो आवाज़ु ॿुधो डोड़ंदा अचनि ऐं पक थी आहे साईं हफ़ीज़ अचे पियो तव्हां कचूं रोड ते हूंदा आहियो ख़बर पवंदी आहे हिननि खे ई अचे पियो वाह केतिरो परे तक़रीबन हूंदा ऐं आहियो रोड ते हूंदो आहे त मज़दूर चवंदा न तव्हांखे ख़बर पइजी न तव्हां रोड ते ईंदा आहियो माना रोड हितां ते तक़रीबन 2 फर्लांग परे हूंदो हा, त हिननि खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ अचे पियो वेझा असांजे अची हिते थींदा आहिनि माना जिन जॻहियुनि ते दाणो मिलंदो हुते वेझा अची थींदा पिया दोस्तो हाणे इहा अलाह ताला हिननि पखियुनि खे साञह ॾिनी आहे इहो हिस ॾिनी आहे इहो अहसासु ॾिनो आहे त उहे दोस्त ऐं दुश्मन खे सुञाणनि था पर वीचारा कमज़ोर आहिनि केॾीमहिल दुश्मन जे हमलनि खां बची वञनि था केॾीमहिल शिकार थियो वञनि था सो हीअ जेके वण आहिनि हिननि पखियुनि जो घर आहिनि हीअ घाटा वण निम जा वण हिते वॾी तादाद में आहिनि हिन क़ब्रिस्तान में हले हले
दोस्ती जो ही नज़ारो हैरत अंगेज़ ऐं कमाल जो नज़ारो ॾिसो। हिकु नोरीअड़ो पंहिंजे दोस्त जे हथां बिस्कुट खाए पियो। वाह वाह माशा अल्लाह, केॾो दिलकश नज़ारो आहे दोस्तो। जिन खे बि हीउ नज़ारो वणे पियो ऐं जेके बि एप्रिशिएट करणु चाहिनि था भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी खे, उहे कमेंट ज़रूरु कनि ऐं ॿुधाइनि तव्हां किथां खां हीअ वीडियो ॾिसो पिया ऐं तव्हांखे हीअ वीडियो केतिरी पसंदि आई आहे। भाउ अब्दुल हफ़ीज़ जो कमु तव्हांखे केतिरो पसंदि आयो आहे। भाउ अब्दुल हफ़ीज़ जी जेका कहाणी आहे, बल्कि पखियुनि नोरीअड़नि ऐं भाउ अब्दुल हफ़ीज़ जे विच में जेका मोहबत जी जेका दोस्ती जी कहाणी आहे, उहा वॾी हैरत अंगेज़ आहे। दोस्तो, भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी पखियुनि जो त दोस्त आहे, पर इंसाननि सां हुनजी दोस्ती कीअं रही आहे, इंसाननि सां हुनजो रवैयो कीअं रहियो आहे, हितां जो सीनियर साफ़ी आहे टंडे मोहम्मद ख़ान जो इरशाद कात्यार, हुन सां दोस्ती बि अथसि। भाउ सां गॾिजी आयो आहे, भाउ ई वठी आयो आहे असांखे। भाउ न्याज़ हिनखे चयो ई असां सां गॾु आयो, हुनखे शाबत हुजे, हिन जे बारे में पुछूं था। कुरैशी साहिबु भला पखियुनि सां त मोहबत करे थो, जी जी माण्हुनि सां हुनजो रवैयो कीअं रहियो आहे? माण्हुनि सां तमामु बहितरीनु रवैयो अथसि। मुंहिंजो 2020 खां जॾहिं खां हिन खां वास्तो थियो आहे, तमामु मोहबती प्यार ॾींदड़ ऐं इंसानियत जे अंदरि माना मोहबत कंदड़ असांजे तमामु घणो दोस्तनि सभिनी सां मोहबत कंदो आहे। जेको महिमान नवाज़ बि आहे, असां हुनजे उताक ते वेंदा आहियूं, हद खां वधीक ख़िदमतूं कंदो आहे असांजूं। इलाही हीअ जेको पखियुनि सां न दोस्ती रखी आहे, पखियुनि खे रोज़ु दाणो ॾिए थो, पखी पाण ॿुधाईंदा, पखियुनि जी बॉडी लैंग्वेज ॿुधाए जी, थी, जी, जी, जी। पखियुनि जो हुनजे वेझो अचणु ॿुधाए थो त भाउ हिन सां सालनि खां हिन जी दोस्ती आहे। सही ॻाल्हि आहे। हितां जा माण्हू छा था चवनि हिन जे बारे हितां में? जा माण्हू चवनि था ही टीचर माण्हू थी करे पखियुनि ते माना तक़रीबन रोज़ु 1000 ताईं ख़र्चो थींदो आहे, पर उहो अलाए किथां थो करे पंहिंजे हिसाब सां, माना उन पघार जे पघार जे हिसाब सां माण्हू हींअर घर बि नथो हलाए सघे, पर हिनखे अलाह साईं ॾिए थो, पखियुनि ते रोज़ानो ख़र्चो करे थो। पखियुनि ते मोरनि ते हे नोरीड़ा जेके आहिनि उन्हनि खे रोज़ानो बिस्किट खाराए थो, बाजर खाराईंदो अथनि, सुबुह सवेरे चांवर खाराईंदो अथनि। चांवर जेके ॻाढ़ा चांवर हूंदा आहिनि उहे मोरनि जे लाइ वठी ईंदो आहे सुबुह जो 12 जो। तमामु माना ॾिसो तव्हां पखी माना हीअ जीअं लहे थो क़ब्रिस्तान में, त पखी किथां किथां था अची वञनि। हिन आवाज़ त अञा परे जी ॻाल्हि आहे, पर हीअ पहुचे थो, हिन जा क़दम माना क़ब्रिस्तान में पहुचनि था, त हिन माना पखी ख़ुदि बि ख़ुदि अची था वञनि। अलाह ताला हिननि पखियुनि खे इहा साञ ॾिनी आहे, बिल्कुलु बिल्कुलु इहो अहसासु ॾिनो आहे एहसासु त ॾिनो हू अथनि। पंहिंजे दोस्त खे सुञाणे सघनि। सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे न, ही रब मुंहिंजे रब जो शान आहे। बिल्कुलु हिन में पखियुनि जो या माण्हुनि जो को बि कमाल कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा दोस्तो, भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जेको पखियुनि जो दोस्त अॼु त खणी मोटरसाइकिल ते आयो आहे, पर हिन क़ब्रिस्तान खां संदसि घर तक़रीबन आउं सम्झां थो घटि में घटि 2 किलोमीटर परे आहे। हुन मूंखे ॿुधायो ऑफ द रिकॉर्ड त हू रोज़ु पंधु ईंदो आहे, हुनजी रूटीन आहे, ऐं पंधु ई वापसि वेंदो आहे। माशाअल्लाह, पंधु हलण सां खेसि इहो फ़ाइदो थिए थो त हू फिट रहे थो। ॿी ॻाल्हि त भाउ जीअं ॿुधायो त हू हणा वणा ख़र्च ज़रूरु करे थो, पर हितां जा के रेस आहिनि निज़ामाणी साहिबान, उहे थोरो घणो पखियुनि जे दाणे में थोरी घणी हेल्प कनि था, त इहा शइ क्लियर हुजणु घुरिजे। घणो हिसो भाउ ई ख़र्च करे थो पंहिंजी पघार मां हिननि ते। बहरहाल जेतिरो बि 500, 5000, 50,000 या 50 लख पैसे जी अहमियत न आहे, अहमियत आहे एहसास जी, अहमियत आहे जज़्बे जी, ऐं अहमियत आहे उन रिश्ते जी जेको रिश्तो हिननि बेज़ुबान ऐं मासूम पखियुनि ऐं भाउ अब्दुल हफ़ीज़ कुरैशीअ में क़ाइमु थी चुको आहे। असांजी दुआ आहे त संदनि इहो रिश्तो, संदनि इहा मोहबत क़ाइमु रहे। तव्हां बि दोस्तो ज़रूरु दुआ कजो। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे इहा वीडियो पसंदि आई आहे त चैनल सब्सक्राइब ज़रूरु कनि। हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। अहिड़ियुनि काड़नि में गर्मियुनि में अहिड़ा किरदार तव्हांजे लाइ ॻोल्हे असीं अचूं था। असांजो एतिरो हक़ु थिए थो जो असांजे चैनल तव्हां सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर ऐं लाइक ज़रूरु कजो। वॾी महिरबानी, माशा अल्लाह।